खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अमन ख़ास के लिए जमीयतुल उलमा इस्लाम सिंध जे रहनुमा राशिद सुमरो जे सॾ ते सिंध में अमन अमान जी सूरत हाल ऐं सिंधु दरिया मछा कैनाल जी पाणीअ जी मंज़ूरी के ख़िलाफ़ एहतजाजी रैली जो ऐलान ते पूरे सिंध सरापा एहतजाज। पूरे सिंध जे मलीर गडाप टाउन जमीयतुल उलमा इस्लाम जो सोलंकी स्टाफ खां मेमण गोट अवामी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी रैली जो एहतमाम किया वियो। रैली की क़ियादत गडाप टाउन के अमीर मौलाना अब्दुल क़य्यूम सिद्दीकी, जनरल सेक्रेटरी कारी हमदुल्ला हुकानी, नायब अमीर मौलाना अब्दुल माजिद सां गॾु वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी मेमण गोट अवामी प्रेस क्लब ते पहुती, जिते JUI जे रहनुमा ख़िताब कंदे चयो त मलीर गुलशन हदीद गगर में अमन अमान जी सूरत हाल ख़राब ऐं रोज़ ॾींहुं ॾिठे क़तल चोरी फुरलुट जारी आहे। इंसामिया ख़ामोश आहे। मलीर में केतिरनि ई नौजवाननि सां गॾु खमीसो जोखियो खे क़तल कयो वियो पर कातिल आज़ाद आहिनि। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त मलीर मां ठेकेदारी निज़ाम ख़त्म कियो वञे ऐं SSP मलीर खे हटाए ईमानदार ऑफिसर तानियात कयो वञे। उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया मां कैनाल कढी सिंध खे पाणीअ खां महरूम कयो पियो वञे, उन करारदाद खे नामंजूर कयो वञे। जनरल सेक्रेटरी क़ाइदे सिंध हज़रत मौलाना अल्लामा राशिद ख़ालिद मौसूम साहब के हुकुम ते पूरा सिंध के अंदर अज सरापा एहतजाज है। एहतजाज जो ख़ास मकसद जो है एक तो बदअमनी के ख़िलाफ़ है, तो पूरो सिंध के अंदर बदअमनी की बाहि भरी रही है। इन के ख़िलाफ़ अज पूरे सिंध के अंदर एहतजाज थी रहा है। अड़े नमूने से जो अज एक साल के माता सिंध के बंजर बनाने की कोशिश कई पई वने, तो सिंध के सिंधु दरिया मजा कैनाल कढ़ी करे सिंध वासिन के सिंध के बंजर बनाए करे सिंध वासिन के पूरी बुख मारण की कोशिश कई थी वने। असां उनके ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम पहिरें ॾींहं खां वठी करे सिंध के हक़नि के लिए आवाज़ उथारियो है। अज भी जमीयत उलमा इस्लाम पूरे सिंध के अंदर सरापा एहतजाज है। असो मुतालबो है तो ये कैनाल जेके सिंधु दरिया में सिंध के बंजर बनाने के लिए कढ़िया पिया वजन, इन्हनि के फिलफौर बंद किया वञे ऐं प्रोग्राम के ख़त्म किया वञे। ॿिए नंबर ते सिंध वासिन के भरपूर अमन अमान ॾिनो वञे। अॼु असांजे हिन इलाइक़े के अंदर इंतिहाई बदअमनी आहे। ख़ुदि तव्हां कल ॾिठो आहे मेमणगोट के अंदर जगह जगह ते डाकू बीह करे सरे आम सॼो ॾींहुं लुट फुर करनि था। उन्हनि खां पुछा करण वारो कोई कोन्हे। पूरो गडाप टाउन जो है पूरो ज़िलो मलीर इन बदअमनी के वर चढ़ियल है। तो असां इंतज़ामिया खां मुतालबो कयूं था तो